सिंधी गीत संगीत जी दुनिया में सदीअ जो महान नायक कवि मास्टर रांझन। कवि मास्टर रांझन जे जन्म शताब्दी महोत्सव के मल्हाईंदे मां डॉक्टर रोशनी तोलानी हुननि जी पोटी ही मैशअप सॉन्ग प्रस्तुत करे रही आहियां, जंहिंमें अॼु जे मायनाज़ गायक कलाकारनि पंहिंजा सुर अता कया आहिनि। सुरनि जी माला जा अमूल मोती हिन मैशअप गीत जे रूप में प्रस्तुत करण जो मक़सदु इहो ई आहे त अॼु जे नौजवान टही ताईं असां कवि मास्टर रांझन जा गीत पहुचाए सघूं। बदिलजंदड़ रवायतुनि में माना सां भरियल कवि मास्टर रांझन जा गीत असांजे जीवन जो हिस्सो बणिजनि, इहा ई कवि मास्टर रांझन जे लाइ सची श्रद्धांजलि आहे।